हिकिड़ो हो बगदाद जो सौदागर वॾो वापारी। हुन माल मिल्कियत तमामु जाम ठाही, हक़ हिलाल जी रोज़ी करे मिल्कियत सुठी ठाही। हुन जो हिकिड़ो पुटु हुजे, मिल्कियत हुन वटि तमामु जाम हुजे। सौदो वापार त हू कोन कंदो, मिल्कियत तमामु जाम थी वई। ऐं हुन वटि हिकिड़ी बानी कमु कंदी हुई। छोकिरो 7 साल जो। नेठि वक़्तु ॾींहुं गुज़रंदे छोकिरो अची नौजवान थियो। उन सौदागर जी का ज़ाल त हुई कोन। हाणे छोकिरो जॾहिं अची नौजवान थियो त उन सौदागर वटि हिकिड़ी बानी, हिकिड़ी दासी आई कम जे हवाले सां। चवणु लॻी, सौदागर खे त ॻाल्हि ॿुध, मूंखे नौकिरी जी ज़रूरत आहे। बानी थी आऊं कमु कंदसि, नौकिराणी आहियां, नौकिराणी थी अवां जो हर कमु कंदसि। सौदागर जवाबु ॾियणु लॻो, चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तूं नौजवान, मुंहिंजो पुटु बि नौजवान, तोखे नौकिरी ते आऊं नथो रखी सघां। छोकिरी चवणु लॻी त कोशिशि कर, मूंखे नौकिरी तमामु जाम ज़रूरत आहे। त हिते सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तोखे नौकिरी त खणी आऊं ॾियां थो, पर हाणे मुंहिंजो शर्त आहे। छोकिरी चवणु लॻी त शर्त जेको बि तव्हांजो हुजे मूंखे ॿुधायो। उहा बानी, उहा दासी तौरु कमु करण जे लाइ छोकिरी जेका आई हुई ग़रीब हुई। सौदागर चवणु लॻो, जे अगरि तूं मुंहिंजे पुट सां शादी करीं, जे तोखे को एतिराज़ न हुजे। छोकिरी घणी सोचियो त आऊं आई हुअसि नौकिराणी, दासी ऐं बानी थियण जे लाइ, जे अगरि मालिकियाणी थियां थी त भली ॻाल्हि आहे। छोकिरी चवणु लॻी सौदागर खे त मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। अची इहा ॻाल्हि पंहिंजे पुट सां कयो। सौदागर पुट सां माना ॻाल्हि कई। पुटु चवणु लॻो त बाबा, पाण वटि पैसो तमामु जाम, ही बंगला, ही महल, मिल्कियत तमामु जाम आहे पाण वटि, ऐं पाण सौदागर माण्हू आहियूं, ऐं माण्हू पाण ते छा खिलंदा त कंहिं वञी बानी ऐं दासी सां वञी शादी कई आहे। सौदागर चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुध, आऊं तुंहिंजो पीउ आहियां, तुंहिंजो भलो ई चाहींदसि। छोकिरी सुठी आहे, अकुल में अकाबर बि आहे, सुलझणी आहे, शादी करे छॾ। छोकिरो चवणु लॻो न। नेठि सौदागर हुनखे मञायो। त हिते छोकिरो चवणु लॻो, सौदागर जो पुटु चवणु लॻो त बाबा, जेकर तूं चवीं थो त चलो ठीकु आहे, खणी शादी करियां थो। हाणे पीउ जे चवण ते हिन माना शादी करे छॾी। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। नेठि अची सौदागर बीमार थियो। बीमार थी ऐं अची पंहिंजे पुट खे घुराई, पंहिंजी नुंहं खे बि घुराई। उन खे चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुधां, बीमार थी पियो आहियां, हाणे तोखे 2 टे वसियतूं करियां थो, उन्हनि ते अमल लाज़मी कजां। हाणे छोकिरो रोए पियो जॾहिं पीउ अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। पीउ चवणु लॻो पंहिंजे पुट खे त बाबा, ही ज़िंदगी जा लाड़ा चाड़ा आहिनि, जेको हिन दुनिया में आयो आहे सो लाज़मी उनखे मरणो बि आहे, उनखे वापसी वञिणो बि आहे हिन दुनिया में जा। हाणे तूं रो ना, मुंहिंजूं वसियतूं ॿुध। छोकिरो चवणु लॻो त बाबा, जेका बि वसियत चवंदे उन ते अमल करण जे लाइ तयारु आहियां, भले ॿुधा छा करिणो आहे मूंखे। पीउ चवणु लॻो पंहिंजे पुट खे, नुंहुं बि ॿुधे पई। पुट खे चवणु लॻो त बाबा, कॾहिं बि नौकरनि ते, बानियुनि ते, दासियुनि ते ऐं ग़रीबनि ते ज़ुल्म न कजां। हुननि जी आह ऐं दाह तमामु परे थी वञे। जी बाबा ठीकु आहे। ऐं चवणु लॻो त बाबा, पाण वटि मिल्कियत तमामु जाम आहे। जॾहिं ज़कात वारो महीनो अचे त पंहिंजी मिल्कियत जो हिसाब किताब करे ज़कात लाज़मी ॾिजां अलाह जी राह में, छो त ख़बर ई न पवंदी जेकर अलाह फुरण ते आयो त देरि ई कोन कंदो। छोकिरो चवणु लॻो त बाबा चलो ठीकु आहे। नुंहुं इहे सभु ॻाल्हियूं ॿुधे पई। चवणु लॻो त बाबा, टीह मुंहिंजी आख़िरी वसियत इहा आहे त कॾहिं बि हराम ते टको बि ख़र्च न कजां। जे अगरि हराम ते टको बि ख़र्च कई त तुंहिंजा सभु पैसा ख़तमु थी वेंदा। बाक़ी मूं मिल्कियत एतिरी गॾु कई आहे जेको तूं रोज़ तमामु जाम खपाईंदे कंदे तॾहिं बि न खुटंदो, एतिरी मिल्कियत। बाक़ी जे अगरि हराम में इस्तेमालु कई, टको बि इस्तेमालु कई त पैसा तोखे न झलींदा। इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ। छोकिरो चवणु लॻो त बाबा चलो ठीकु आहे। हाणे नेठि ॾींहं वक़्तु कुझु गुज़रिया त उहो सौदागर गुज़ारे वियो। सौदागर त मरी हलियो। छोकिरे खे अची ॾुख ऐं अफ़सोस तमामु जाम थियो। माई चवणु लॻी त हाणे तूं अफ़सोस न कर, ही लाड़ा चाड़ा आहिनि इंसान ते, लाज़मी जेको इन दुनिया में आयो सो वञिणो बि आहे। अॼु न सुभाणे त पाण खे बि इन रस्ते ते हलणो आहे। पर छोकिरो पंहिंजे पीउ जी जुदाई में ग़म में माॻे घर खां ॿाहिरि न निकिरे। इलाही टाइम थी वियो। हाणे उन सौदागर जे पुट जा कुझु दोस्त हुआ 3-4। उन्हनि सोचियो त महीनू 2 अची थी विया आहिनि, सौदागर जो पुटु ॿाहिरि निकिरे ई कोन, पाण वारो यार वञी ॾिसूं त सही, हाल अहिवाल त वठूं। हाणे आया। हिननि सोचियो त हाणे को न को प्रोग्राम कजे ऐं हिन खे उते वठी हलिजे। हिननि छा कयो, कंहिं अहिड़े जॻह ते वञी, हुननि वटि पैसो हो, बाग़ हिकिड़ो वरितऊं ऐं उते नाच गाने महफ़िल जो प्रोग्राम हिननि कयो। आया अची हिन छोकिरे वटि, छोकिरे खे मिलतूं करणु लॻा, चवणु लॻा त हल असां सां गॾु ॿाहिरि। छोकिरो हले न। नेठि ज़ोरी मसी हिन खे वठी विया। अची जो उते महफ़िल, नाच गाना सभु ॾेखारियूं त छोकिरो कुझु न कुझु हिन जो मूड ठही हलियो ऐं कुझु न कुझु ख़ुशी जी लहर हिन खे माना मुर्क अची वई।
वरी ॿिए दफ़ा उहे साॻी दोस्त वरी हिनखे वठी आया उन महफ़िल में। हाणे कुझु मायूं बि वठी आया जेके नाच गाने सां ॾिसे पियो करे पियो। चवणु लॻो त भणिया आऊं त अजायो घर में वेठो। सौदागर पुटु चवणु लॻो ॿाहिरि त दुनिया में हले छा पियो थिए, वॾो मज़ो लॻो पियो आहे। अबा हाणे ईअं कंदे कंदे 3 ॾींहं वरी शराब, वरी उहे मायूं नाच गाननि वारियूं। हाणे छोकिरो त बाबा हिरी वियो उन ते। चौथी राति हिननि छा कयो, जेके हिनजा दोस्त हुआसीं अहिड़ियूं मायूं वठी आया जेके कोठे ते हुयूं। हिकिड़ी माई उन सभिनि सां गॾु उन नाच गाने महफ़िल में वेंदी रही। हिकिड़ी वरी हिन सां गॾु वई। माना हराम में ही अची वियो छोकिरो सौदागर जो पुटु। हाणे 5 जॾहिं राति थी त हिनखे हिन वारा दोस्त वठण ई कोन आया। हीउ आयो उन दोस्तनि वटि चवणु लॻो त ॾियो ख़बर अॼु महफ़िल जो को प्रोग्राम वग़ैरह कोन्हे छा। तई दोस्त चवणु लॻा त ॻाल्हि ॿुध, असां वटि हाणे एतिरो पैसो वग़ैरह आहे कोन, महफ़िल कोन था करियूं। सौदागर जो पुटु चवणु लॻो त परेशान न थियो, महफ़िल वग़ैरह सभु करियो, पैसा ॾियण जे लाइ आऊं तयारु आहियां, ख़र्च आऊं कंदसि। अबा हाणे अची हिनखे उन अयाशी में पहुची वियो। हाणे उहो रोज़ उन मायुनि ना अचणु वञणु, अयाशी करणु ऐं नाच गाना डांस वग़ैरह करणु। हाणे इहो कमु हलंदो रहंदो। जॾहिं माई खे ख़बर पई, उन बानी खे जेका हिनजी ज़ाल हुई, उनखे ख़बर पई त ॾे ख़बर, तुंहिंजे अबे तोखे वसियत कई हुई त हराम में टको बि न ॾिजां, ऐं तूं हीउ कहिड़ो कमु पियो करीं। तूं इहो कमु न कर। हीअ हराम में जॾहिं तूं इहो टको बि माना रुपयो बि ख़र्च कंदे, माना पैसा ख़र्च कंदे त मिल्कियत ख़तमु थी वेंदी। हकीलाल जी रोज़ी खे हराम में न विझ, हराम न कर। तुंहिंजो पीउ तुंहिंजा वसियत करे वियो, तो चयो त उन ते अमल कंदसि, ईअं न कर। अबा सौदागर जो पुटु चवणु लॻो त तूं माठ करे वे, तूं केरु थींदी आहे मूंखे चवण वारी। तूं हिकु बानी आहे, मुंहिंजे पीउ जे चवण ते मूं तोसां शादी कई आहे, तुंहिंजो न अचे न वञे, माठ करे वे। हिन काफ़ी घटि वधि चयो, माई खणी माठ कई। अबा हाणे इहो कमु ईअं हलंदो रहियो। साल खनि में जेका बि मिल्कियत हुई सभु ख़तमु थी वई अयाशी जे पोयां, का शइ न बचो। हाणे तव्हांजो वञी घरु रहियो। नेठि हलंदे हलंदे हिन उहो घर बि खपाए छॾियो, रहियल जेको घर हो। हाणे उतां टपड़ वग़ैरह सभु खणी अयाशी जे पोयां हुजे, आयो कंहिं किराए वारे घर में अची उते रहण लॻा। हाणे नेठि कुझु उन सौदागर जूं निशानी तौरु मुंडियूं, वाचूं, सोन जूं संगरियूं वग़ैरह जेके हूंदियूं हुयूं, सभु उहे क़ीमती क़ीमती शयूं नेठि उहे बि हिन खपायूं ऐं वञी अयाशी कई। हाणे उहो बि पैसो ख़तमु थी वियो। पंहिंजे पीउ जी जेके क़ीमतियूं शयूं उहे बि हिन खपाए छॾियूं। हाणे वञी पोशाक हिकिड़ी रही सौदागर वारी जेका हिन जी हुई। चवणु लॻो त पैसा हिन जा बि तमामु जाम मिलंदा। वियो वञी उहा क़ीमती पोशाक बि विकिणी आयो। वञी अयाशी जे पोयां उहे पैसा उॾारे छॾिया आहिनि, का शइ न बचो। हाणे हिन वटि का शइ न बचो। हिन खे 2 टे ॿार थी हलिया उन माई मंझां, उन बानी मंझां जेका हिनजी ज़ाल हुई। 2 टे ॿार बि थी विया। माई चवणु लॻी हिनखे त हाणे घर में तो छॾियो का शइ कोन, मिल्कियत तमामु जाम हुई, पर तो सभु हिन अयाशी जे पोयां तबाह करे छॾी। हाणे घर में त अहिड़ो कुझु आहे कोन जो आऊं खणी ॿारनि खे रधे ॾियां, जो खणी खारायां। सौदागर जो पुटु चवणु लॻो तूं परेशान न थी, आऊं वञा थो, मुंहिंजा दोस्त यार आहिनि, उतां वठी अचां। अबा हाणे वियो उतां फिलाणे दोस्त वटि वियो, जेके दोस्त हिनखे अयाशी में हिननि हिरायो। आयो उन वटि ॿाहिरि को उनजो नौकर चाकर हो। उनखे चवणु लॻो त मुंहिंजो दोस्त घरु आयो, उनखे न्यापो ॾे त आऊं आयो आहियां। अबा हू वियो वञी उन दोस्त खे चवणु लॻो त दोस्त सोचियो त हाणे ही थी वियो सुञू, आयो हूंदो पैसा घुरणु। नौकर खे चवणु लॻो त हिनखे चयो त आऊं घरु आहियां ई कोन। नौकर अची हिनखे चयो त वाह घरु आहे कोन। वरी ही चवणु लॻो सौदागर जो पुटु त ॿिए दोस्त वटि वञा थो। ॿिए दोस्त वटि वियो, उन बि इहा साॻी ॻाल्हि। टे वटि वियो, तॾहिं बि साॻी ॻाल्हि। चोथे वटि वियो, तॾहिं बि साॻी ॻाल्हि। माना हिनखे हिनजे दोस्तनि मञां टुप रुखो जवाबु मिली वियो। कंहिं बि हिनजो साथ न ॾिनो ऐं हिन अयाशियूं करे माल मिल्कियत सभु खपाए करे दोस्तनि खे खाराए ख़तमु करे छॾी। हाणे उतां वापसी ख़ाली मोटी घर पंहिंजे आयो, मथे ते हथु ॾेई वेही रहियो। जॾहिं ज़ाल पुछा करणु लॻी त ॾे ख़बर तोखे छा थी वियो आहे। चईं बसि थियो कुझु कोन्हे, पंहिंजी क़िस्मत ते रोयां पियो। जेकर पंहिंजे पीउ जी वसियतनि ते अमल करियां हा त हेड़ा ॾुखिया ॾींहं न ॾिसां हा। मुंहिंजे दोस्तनि खे हर शइ मूं खाराए छॾी, मिल्कियत तमामु मूं वटि जाम हुई। जॾहिं आऊं पैसे वारो तमामु जाम हो त मुंहिंजा दोस्त मूंखे जी ॻोल्हे लभंदा हुआ। अॼु जॾहिं वियुसि त चवनि था त घर असीं आहियूं ई कोन। भले वाह जो कमु आहे। माई चवणु लॻी त ॾिठई न, मूं तोखे चयो त हराम में मिल्कियत न विञा, नेठि विञाई न हराम में मिल्कियत। अयाशी में सभु मिल्कियत विञाए छॾी, हाणे पाण कंहिंजा थींदासीं। सौदागर जो पुटु चवणु लॻो तूं परेशान न थी, तूं माठ करे वेह हिते, आऊं वञा थो किथे कमाइण मुंहं करे। पोइ पाणे आऊं कमाए करे अव्हांखे जाऊं घुराए वठंदसि, जाऊं अव्हां वटि पुॼी वेंदसि। ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु आहे, तूं वञु, बाक़ी ॾुखिया सुखिया ॾींहं आहिनि, सो आऊं पाणे हितां हुतां कटे वठंदसि। तूं वञी कमा,
अबा ही उतां निकितो हलंदे हलंदे कंहिं अहिड़ी जॻह ते आयो, सोचिए त हाणे वञा किथे दरिया जे किनारे ते, सौदागर हूंदा पोइ ॾिसां वञी को सौदो वापारु करियां। आहे त मूं वटि का शइ कोन। आयो दरिया जे किनारे ते, सौदागर ॿ टे ॿेड़ा कायो आया पिए, उन्हनि जो खणी हिन खे ॾिठो, चवणु लॻा त अड़े ही त फलाणे सौदागर जेको बगदाद जो सौदागर ही त उन जो पुटु आहे। पर हिन जा अहिड़ा हाल आया जी चवणु लॻा त ॾे ख़बर छा मसइलो थियो। हिन बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त सौदागर चवणु लॻा त पंहिंजे पेर में कुहाड़ो तो पाण हयो आहे, पर हाणे असीं छा था करे सघूं, पर असीं एतिरो करियूं था तोखे सौदागरनि वारी सुठी पोशाक तोखे पारायूं था। हुननि वटि अबा खणी का पोशाक हुई, उहो लिबास अची हिन खे ॾिनो, हिन उहो लिबास पातो। हाणे जॾहिं लिबास हिन पातो त हिन खे खणी अची ॿिए हंधि लाथऊं। हाणे जॾहिं ॿिए हंधि लाथऊं त उते हिकिड़ो हमराह हो जेको उन सौदागरनि जी ख़िदमत चाकरी कंदो हो तमामु जाम। उन जो जॾहिं हिन खे ॾिठो त चवणु लॻो त अड़े ही त को सौदागर नओं ॾिसिजे थो ऐं पोशाक बि हिन खे तमामु भली आहे। आयो अची हिन सां मिलियो, हाल अहिवाल कयईं, चवणु लॻो त ॾे ख़बर सामान वग़ैरह कोन खणी आएं छा? त ही चवणु लॻो त सामान बिल्कुलु मुंहिंजो हो, पर फुर लुटिजी वियुसि, फुर थी वई सामान को लुटेरा लुटे हलिया, सामान मुंहिंजो पोयां अचे पियो फलाणे ॾींहं ते। चई हा चई पोइ हलिया वे। हिन सोचियो त हाणे को कूड़ हणा मन मूंखे ही राहे हिते। हिन खे अबा उन हमराह ख़िदमत करण वारो सौदागर जी ख़िदमत कंदो, हिन खे खणी जो राही मानी वग़ैरह खाराई। चवणु लॻो त भले जेसि ताईं तुंहिंजो सामान अचे, फलाणे हंधि मुंहिंजा 2 घर आहिनि, हली तूं उते वेह। नौकर खे चवणु लॻो त हिन खे परियूं जेको घर आहे उन घर में विहारजांइ, बाक़ी जेको ॿियो घर आहे उन घर में हिन खे न विहारजांइ। उन घर में रहनि था जिन, उन घर में जेको बि रहे थो सो वञे थो मरियो। अबा नौकर खे हिन एतिरो सम्झायो, नौकर हिन खे वठी आयो उन ॿिनि जेके घर हुआ उन हमराह जा। इते ही सौदागर जो पुटु चवणु लॻो उन नौकर खे त ॻाल्हि ॿुध, घर ई जंहिंमें जिन रहनि था इन घर जो दरवाज़ो खोल, मूंखे साझी हिते रहणो आहे। नौकर चवणु लॻो त बाबा चरियो थियो हुई छा, हिन घर में जिन रहनि था, जेको बि वञे थो अंदरि मरियो वञे थो ऐं तूं वेंदे त मरी वेंदे हलियो। चई न आउं हिन में वञा। चई पोइ तूं बीह आऊं पुछा करे अचां। आयो अबा हाणे पंहिंजे मालिक खां पुछा करणु अची, उहो छोकिरो अरबू ज़िद पियो करे, उहो सौदागर चवे थो त आउं हिन जिननि वारे कमरे में वेंदुसि। चई पोइ हुनखे चओ त लिखी ॾे, मोतीअ जो ज़िम्मेवार धणी पाण थींदो, मतां पोइ सुभाणे वरी असांखे केरु चवे। चई भले ठीकु आहे, जे लिखी ॾे त पोइ भले अंदरि हिनखे छॾिजां। अबा हाणे आयो नौकर अची हिनखे चवणु लॻो त बाबा हाणे असांखे जे लिखी ॾे त पंहिंजी मोतीअ जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। चई हा ठीकु आहे। हिन वा कागज़ ऐं पनू आणे ॾिनो नौकर, हिन लिखी ॾिनो। चई वाह ठीकु आहे। अंदरि जो हिन खे छॾियूं, नौकर छॾे ऐं पाण त हलियो। ही अंदरि आयो, चवणु लॻो उन नौकर खे त ॻाल्हि ॿुध हिॾां अच। वरी नौकर खे सॾु कई, नौकर अची क़ुर शरीफ़ मूंखे हिकिड़ो आणे ॾे। नौकर अबा हिन खे क़ुर शरीफ़ आणे। अची क़ुर शरीफ़ आउं पढ़ंदो आहियां। अची हा हिन खे अबा क़ुर ही अंदरि वञी वियो, निमाज़ वग़ैरह पढ़ी सुभाणे वारी निमाज़ पढ़ी ऐं लॻो क़ुर शरीफ़ पढ़णु। क़ुर शरीफ़ पढ़ी जाम टाइम थी वियो, पोइ तहज्जुद निमाज़ पढ़ी ऐं अची खट ते लेटियो। हाणे सोचे पियो त माना क़िस्मत वजो माना कयो आहे, सफ़ा गुरबत थी वेली, गुरबत में हाणे इहे सोचूं अलाह जी इबादत हिन खे इहो हुजे। हाणे ईअं ई माठ करे वेठो हुजे त हिन जे कननि ते आवाज़ु आयो, जेकर तूं चवीं त मींहुं वसाए छॾियां सोन जो। हिननि जे कन ते आवाज़ु पियो, हीउ त टुप ॾेई उथी बीह रहियो। चवणु लॻो त भले ठीकु आहे, मींहुं त भले वसा, पर मुंहिंजे साम्हूं अच, मूंखे ख़बर त पए तूं आई केरु, ॾिसां त सही तोखे। चई भले ठीकु आहे। ही अबा साम्हूं आयो, छा खणी ॾिसे त हिकिड़ो जिन हुजे। चई तूं त जिन आहे? चई हा आउं जिन आहियां। चई पोइ तूं हिते माण्हुनि खे छो मारींदो? चई माण्हुनि खे आउं मारींदो ई कोन आहियां, अजायो इल्ज़ाम आहे। चई न, ही सभु चवनि था तूं माण्हुनि खे मारियो छॾींदो। चई न, माण्हुनि खे आउं मारियां कोन थो, आउं चई मुसलमान जिन आहियां, इन घर में क़ैद आहियां। रुॻो केरु मूंखे हितां आज़ादु करे, मूंखे केरु रुॻो चई छॾे त बाबा तूं हितां आज़ादु आहीं त आउं हलियो वञा। आउं हिते जेको बि सुम्हणु अचे थो, आउं रुॻो हिन खे चवंदो आहियां त जेकर तूं चवीं त आउं सोन जो मींहुं वसाए छॾियां। एतिरो आवाज़ु रुॻो हुन जे कननि ते पवे थो त हू उन महिल जो हियूं फाटियो पए, उहो मरियो वञे हलियो। हाणे तूं आहे क़ुर शरीफ़ हिते पढ़ियो, निमाज़ पढ़ी, तहज्जुद पढ़ी, मूंखे सुकून मिली वियो। हाणे तूं हुकम कर ऐं आउं सोन जेको मींहुं माना वसाए छॾियां, सोन जो जेको कुझु घुरे, पोइ मूंखे हितां आज़ादु कर, आउं हलियो वञा। हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आउं आज़ादु तोखे कंदसि हितां, ऐं भले तूं सोन जो मींहुं वसा। हिन सोन जो मींहुं वसायो। चई हाणे आज़ादु तोखे कंदसि। सोन तमामु जाम माना ढिंग थियो हुते, उहो हिन खयो। चई हाणे हिकिड़ो कमु तोखे करिणो पवंदो, पोइ तूं आज़ादु आहे। चई ॿुधा कहिड़ो कमु करिणो आहे? चई हाणे तूं हीअं कजे, फलाणे हंधि हलियो वञ, मुंहिंजी हिकिड़ी ज़ाल आहे, 3 ॿार आहिनि। चई हाओ। चई हाणे तूं उते वञ,
मुंहिंजी ज़ाल जे लाइ तमामु क़ीमती पोशाक लिबास मुंहिंजे टिनी ॿारनि जे लाइ उन्हनि खे पाराए करे ऐं तूं उतां उन मुंहिंजी ज़ाल खे ऐं मुंहिंजे टिनी ॿारनि खे वठी 7 ॿेड़ा सौदागरनि जे सामान जा माना भरे करे ऐं 3-4 जिन तोसां गॾु हुजनि पर हुजो अवी इंसानी रूप में। मुंहिंजी ज़ाल वटि बि वञा तूं इंसानी रूप में ऐं उन्हनि खे वठी करे अची वञी फिलाणे दरिया जे किनारे ते अचिजांइ फिलाणे ॾींहं ते। चई भले ठीकु आहे। चई पोइ तोखां आज़ादु करणु। चई चलो ठीकु आहे। जिन खे अबा हिन इजाज़त जिन त हलियो वियो पंहिंजी ज़ाल माना हिन जी जेका ज़ाल बि उॾां। हाणे हेॾां जॾहिं अची सुबुह थियो त उहो हमरा चवणु लॻो जेको सौदागरनि जी ख़िदमत कंदो सो चवणु लॻो नौकर खे त हाणे वञ घणो करे दियो मरी वेंदो वञी जो लाश कढूं जो खफ़न दफ़न जो बंदोबस्तु पाण खे करिणो पवंदो। नौकर अबा जो उतां आयो दर जी खोले खणी छा ॾिसे त हीअ हमारा खट ते साईं टेको ॾियो वेठो हुजे। हुन जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त अड़े हीअ छा थी वियो हिनखे त कुझु बि कोन्ह थियो। आयो अबा डोड़ंदे अचे पंहिंजे मालिक सां ॻाल्हि कई बाबा हुनखे त कुझु ई कोन्ह थियो हू त खट ते टेको ॾियो वेठो। अची न अची हा चई हल त हलूं। आयो अबा अची पुछा कई हिन खां मालिक चयो ॾे ख़बर तोखे थियो कुझु। अची न मूंखे कुझु अची जिन में अची किथां या जिन में चरिया वें थिया आहियो छा। चई अबा इहो बि सुठो जिन न आहे। अबा हाणे अची उहो ॾींहुं आयो हाणे त हीअ आयो सौदागर जो पुटु अची उन हमराट जेको सौदागर जी ख़िदमत हुनखे चवणु लॻो त हाणे हलूं दरिया जे किनारे ते मुंहिंजो सामान अचे पियो 7 ॿेड़ा। चई हा चई हलो। जिन उॾां वियो अबा हाणे हिन वारी ज़ाल खे सुठी पोशाक सौदागरनि वारी पाराए टिनी ॿारनि खे पाराए इंसानी रूप में वियो। हाणे 7 ॿेड़ा हुजनि 3-4 जिन ॿिया बि गॾु हुजनि सभु इंसानी रूप में हुजनि। हाणे साईं सभु सामान करे अची दरिया जे किनारे ते पुॻा हीअ बि अची उते पुॻा। हाणे साईं हुन बि ॾिठो जेको सौदागर जी ख़िदमत कंदो सो चवणु लॻो त भैया हीअ त सौदागर तमामु वॾे मां वॾो सौदागर आहे। हाणे हिन जी ज़ाल बि जॾहिं अची लथी ॾिठी त भैया हिनखे पोशाक बि क़ीमती मां क़ीमती पोशाक अहिड़ी पोशाक असां कॾहिं न ॾिठी। सामान खणी अची पुॻा। हाणे ते उहो सौदागरनि जो ख़िदमत कंदो उहो हमरा चवणु लॻो त यार हीअ लिबासूं अव्हांखे तमामु भलियूं क़ीमती मां क़ीमती पातल आहिनि छा भला अहिड़ियूं लिबासूं अञा आहिनि हिते। अबा उन महिल सौदागर जो पुटु चवणु लॻो जिन खे जिन त हुजे इंसानी रूप में चवणु लॻो त ॾे ख़बर अहिड़ियूं पोशाकूं आहिनि जिन। हाणे चवणु लॻो त हा पोशाकूं चई आख़िरी ॿेड़े में तमामु जाम पियूं। चई हा ठीकु आहे। सौदागरनि जो ख़िदमत कंदो सो चवणु लॻो उन जेके 7 ॿेड़ा कया हाणे उहे हुजनि त जिनात चवणु लॻो त बाबा अमी सभु हलो अव्हांजी ख़िदमत चाकरी करियां अमी खायो पीओ आराम करियो ऐं पोइ वञिजो। त हिते सौदागर जो पुटु चवणु लॻो त हाणे सोचणु लॻो त हाणे हीअ जिन आहिनि हिननि खे इजाज़त ॾियां भले वञनि। हिते चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध सौदागर जो पुटु चवणु लॻो त हिननि मञा हथु कढ हीअ वञनि था हिकिड़ो ॿ ॿेड़ो अमी हिनखे वांधाए करे ॾियो सामान उहो अमी लाहे रखो हीअ 2 ॿेड़ा हिकिड़ो 2 ॿेड़ो काए हीअ वेंदा वरी अॻियां ॿिए हंधि मूंखे वापारु सौदो करिणो आहे उते ई वेंदा। अची हा चई पोइ तुंहिंजो सौदो वापारु तमामु वॾो अची हाओ। अबा हाणे हमरा जा जेके माण्हू हुआ उहे ॿेड़ा वेड़ा माना हिकिड़ो 2 वांधो कयूं सामान माना लाथूं कयूं। हाणे उहो त उन महिल जिन जेके आहे त उहो ॿेड़ो हिकिड़ो 2 वांधो थियो सो वञी विया वञी किथे दरिया जे विच ते। हाणे हिन सौदागर जो पुटु चवणु लॻो उन जिननि खे त बाबा हाणे अमी आज़ादु आहियो हलिया वञो आज़ादी जे लाइ। त हुन जिन चयो पिए दरिया जे विच ते जॾहिं पुॻा सो त ग़ाइबु थी हलिया किॾां विया उहे ॿेड़ा ख़ाली किॾां विया जिन उहे त हलिया विया। हाणे सामान वग़ैरह हिननि लाहे करे हेॾां रखियो पैसो वग़ैरह तमामु जाम हो। अबा हाणे हिननि हुननि खे चई त बाबा सामान उहो विकिणायो सौदो वौदो हेॾां होॾां करायो। अबा हाणे उहो सामान विकिणी करे हेॾां होॾां हिन वटि सोन वग़ैरह बि तमामु जाम हो उहो जिन जेको हिनखे ॾिनो हो। हाणे हिन ते पंहिंजी सुठी बादशाही खड़ी करे छॾी वॾा महल ठाराए बंगला ठाराए अची उते रहणु लॻो। पंहिंजी ज़ाल पंहिंजे टिनी ॿारनि खे बि उते हिन विहारियो। हाणे उहो सौदागर जो पुटु चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध तूं माण्हू तमामु भलो आहीं सौदागरनि जी ख़िदमत करण वारो। चई हाओ। चई हाणे तूं मूं वटि वज़ीर थी रह हिसाब किताब कर तो वटि बि जेके सुठा सुठा हुजनि माण्हू उहे बि रख कम ते तूं मूं वटि ई रह ऐं मुंहिंजो ई सौदो वापारी हू करा माण्हुनि खां हेॾां होॾां दुकान तोखे वॾो खोलियो थो ॾियां कारोबार वग़ैरह मुंहिंजो कर पियो ऐं मुंहिंजो ई माण्हू थी रह मुंहिंजो ई वज़ीर थी रह हिसाब ॾेती केती सभु छो तूं माण्हू तमामु भलो नेक दिलि माण्हू आहे। अब हाणे उन हमरा बि चवणु लॻो त चलो ठीकु आहे उहो हमरा बाबा हाणे उते सौदो वापारी हू ख़िदमत चाकरी हेॾां होॾां माण्हुनि जी करणु लॻो सौदा वापारी हू। हाणे ही सौदागर जो पुटु अलाह जे अॻियां तौबा करणु लॻो ऐं चवणु लॻो त जेकर आउं पंहिंजे पीउ जी वसीयतनि ते अमल करियां हुआ त पहिरीं जेके मूं ॾुखिया ॾींहं जेके ॾिठासीं ऐं न ॾिसां हुआ पर अलाह वरियो मुंहिंजे पीउ जी दुआ आहे मुंहिंजी माउ जी दुआ हुई जेको मूंखे वरी सभु कुझु वापसी मिली वियो।
ऐं चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त अलाह जा शुक्र अदा कर अलाह जो, ऐं निमाज़ क़ाइमु कर ऐं अलाह जी इबादत कंदी रह। हाणे ज़ाल मुड़ुस अलाह जो शुक्र अदा कंदा रहिया ऐं निमाज़ पढ़ंदा रहिया, अलाह जी इबादत कंदा रहिया। सुठे नमूने सां हिननि जो सौदो वापारु कारोबार हलणु लॻो, ठीकु ठाक बंगला मिल्कियत वरी हिन वटि थी वई। सो वरी बुराई वारे रस्ते ते, अयाशी वारे रस्ते ते वरी न वियो। तो दोस्तों, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।